मुझो भाणे जो हिते जो बीमार पियो रहे वो असां कराची आगा खान हॉस्पिटल खणी वियासीं उते असां हिन टेस्टिंग कराईसीं उन मां हिनखे एशियाई वेड्स ज़ाहिर थी हिन वक़्तु हिन जो इलाजु हलंदड़ आहे पर अफोर्ड नथा करे सघूं हिन वक़्तु असां जी जी असां हुकूमत खे इहो ई चवंदासीं असांजी मदद कई वञे ख़ुदा हिन ग़रीब ॿार जी ज़िंदगी बचाई वञे। असां मुसलसल 3 ॾींहंनि खां इहे जेके कैंपूं हयूं आहिनि स्क्रीनिंग जे लाइ ख़ासि करे जेके पॉज़िटिव केस आया आहिनि उन्हनि जे लाइ जेके केस त उन्हनि खे असां री स्क्रीनिंग करायूं था। ॻोठ जेके असांजो ठेको बोज़ार ऐं सीलरो उते असां पंहिंजूं कैंपूं हणाईंदासीं जितां जितां मेजॉरिटी में केस आया आहिनि ऐं मुस्तक़िल बुनियाद ते हिते असांजी जेका लेबॉरेटरी आहे उन में HIV एड्स जी टेस्ट पई थींदी ऐं इंशाअल्लाह ताला हेपेटाइटिस B हेपेटाइटिस C ऐं मलेरिया जी टेस्ट हिते थींदी पई ऐं इंशाअल्लाह ताला ॾींहं ॿिनि में असां जेको ॿारनि जो ट्रीटमेंट सेंटर आहे उहो असां उते ॿारनि अस्पताल में पीट्स अस्पताल में खोलींदासूं जेके इंशाअल्लाह ताला हीअ जेका तकलीफ़ ॿारनि खे जेको कराची वञण वारी उहा ख़तमु थी वेंदी। रते देरे में तमामु तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। हिन वक़्तु रते देरे में 25 खां 30 ॿारड़ा जेके आहिनि इन बीमारी में इहे ज़ाहिर थिया आहिनि। अॼु बि 7 केस सीलरनि जा थिया आहिनि पर उहे ॿार न पर वॾा माण्हू थिया आहिनि जिन जी जांच थी आहे अॼु त उन्हनि खे बि आहे सम्झ में नथो अचे त हीअ कैंप ॿ छो इहा त मुसलसल हुजणु खपे त जीअं ग़रीब माण्हू जेके आहिनि से पंहिंजे लाभ वठी सघनि।